चीतो कंहिं पालियो हुयो, टाइगर जंहिंखे असां चवंदा आहियूं, चीतो कंहिं पालियो हुयो। भाई अहिड़ा कहिड़ा शौक़ आहिनि तव्हांखे? तव्हांखे जेकॾहिं इन्हनि क़िस्म जा शौक़ आहिनि त तव्हां पोइ उन्हनि जे लाइ ओड़ा मैदान रखो जिते हो आसानी सां घुमी फिरी सघनि। वॾा वॾा कैजिस ठाहियो, जीअं सऊदी में थींदो आहे, दुबई में आहे या ॿियनि ॿाहिरियुनि मुल्कनि में आहे। पहिरीं ॻाल्हि त अहिड़नि बेज़ुबान जानवरनि खे क़ैद करणु गुनाह आहे, तमामु घणो गुनाह आहे। असां पंहिंजे शौक़ जे लाइ, पंहिंजी हिकिड़ी शोहरत जे लाइ, सोशल मीडिया जो दौरु आहे, असां छो कंहिं बेज़ुबान जानवर खे तड़पायूं था? असांखे कहिड़ी ख़बर त हुनखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, हुनखे कहिड़े क़िस्म जो माहौल खपे। त ही चंद वाक़ियात आहिनि। इन तरह जा वाक़िया पंजाब में घणो करे तमामु घणा ॿुधण में ईंदा आहिनि, पर हे सिंध में पहिरियों वाक़ियो आहे जेको कल्ह थियो आहे। सो आसे पासे में बराए महिरबानी करे इन तरह जा के बि तव्हां ॾिसो था जानवर जेके मतिलबु घरनि में पालण जे लाइक़ु न आहिनि, नथा पाले सघजनि, नुक़सानु ॾेई सघनि था, त तव्हां वाइल्ड लाइफ वारनि खे कॉल कयो। या जेकॾहिं तव्हां वटि लाइसेंस आहे त तव्हां उहो लाइसेंस ॾेखारियो। मेन ॻाल्हि इहा त तव्हां वटि जेकॾहिं लाइसेंस आहे त तव्हां लाइसेंस ॾेखारियो। ऐं जेकॾहिं ग़ैर क़ानूनी तरीक़े सां तव्हां रखी वेठा आहियो त तव्हां सभिनीनि खे मां इहा अपील करणु चाहींदसि पंहिंजे शो जे थ्रू, पंहिंजे चैनल जे थ्रू, त इहो जान जो ख़तरो आहे। आसे पासे में कंहिंखे बि तव्हां ॾिसो था त तव्हां बराए महिरबानी करे वाइल्ड लाइफ वारनि खे या 15 ते कॉल करे इंफॉर्म कयो त असांजे आसे पासे में इन तरह जो कोई जानवर आहे जेको इंसान जी ज़िंदगी जे लाइ इलाही ख़तरनाक साबित थी सघे थो। ऐं तव्हांखे यादि हुजे जेको रावलपिंडी में जेको चीतो घर खां भॼी करे बाउंड्री क्रॉस करे जंहिं सोसाइटी में घुमी रहियो हुयो, उन काफ़ी माण्हुनि खे डुकायो बि हुयो, काफ़ी माण्हू उन्हनि में पंहिंजी जान बचाइण जे करे ज़ख़्मी भी थिया हुया। सो असां नथा चाहियूं त कंहिं इंसान जी जान वञे, कोई इन तरीक़े जो कोई नुक़सानु थिए कंहिंजो, अलाह न करे। पर कोशिशि कयो त जेकॾहिं ॾिसो था अहिड़ी काई बि शइ त हिकदमि 15 ते कॉल करे छॾींदा कयो। सो इहे कहिड़े क़िस्म जा शौक़ आहिनि? इन्हनि शौक़नि जी मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी आहे। इंसानु शौक़ु उहे पाले जेको पाण बि बर्दाश्त करे सघे ऐं ॿियो बि उनखे हज़म करे सघे। सो असां वटि अॼु ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि। हिकिड़ी असांजी जेका गेस्ट आहे अञा पहुती न आहे या में बि पहुची वई हुजे, थोरी देरि में असांखे जॉइन कंदियूं। उन खां पहिरियां सिंध जो तमामु वॾो नालो, उर्दू मीडिया जो वॾो नालो, माशाल्लाह सां त उर्दू मीडिया में बि उन्हनि काफ़ी कमु कयो आहे। सिंधी मीडिया जा त माशाल्लाह हीरो आहिनि ऐं काफ़ी उन्हनि ड्रामनि में एक्टिंग बि कई आहे, कॉमेडी बि कई आहे, डायरेक्शन में बि कई दफ़ा उन्हनि ड्रामा कया आहिनि। उन खां अलावा अॼु मूंखे ख़बर पई आहे त हू पोइट्री बि कंदा आहिनि। शोभी भाई त ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त यको जेको आहे पाकिस्तान टूर ते निकितल आहिनि। उन्हनि जा कुझु कमिटमेंट्स हुया, उहे कंप्लीट कनि जेसि ताईं अचनि असांखे जॉइन कनि, तेसि ताईं अॼु असां सोचियो आहे त या त हिननि खां शाइरी ॿुधंदासीं या त अॼु हिननि खां गाना ॿुधंदासीं। कोई हिकिड़ो कमु त अॼु हिननि सां कंदासीं असां। त असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि रांझन चांग साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जो करम, दुआऊं फर्स्ट क्लास। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सभिनि खां पहिरियां त मां तव्हांखे मुबारकूं ॾियणु चाहींदसि। माशाल्लाह तव्हां उमिरि तां बि थी आया आहियो। जी मां तव्हांखे उन ॾींहुं बि मुबारकूं ॾिनियूं, तव्हां सां जॾहिं मुलाक़ात थी हुई, पर शो में तव्हां एतिरे अरसे खां पोइ आया आहियो त मां चाहींदसि त मां तव्हांखे शो में बि महिरबानी, मुबारकूं ॾियां। अल्लाह ताला हर मुस्लमान खे नसीब करे। आमीन आमीन आमीन। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? छा पियो थिए अॼुकल्ह? अॼुकल्ह हिकिड़े नए प्रोजेक्ट जी तयारी आहे, अच्छा। केटीएन जो नओं प्रोजेक्ट आहे ऐं लाला सिकंदर उनजो डायरेक्टर आहे सही। ऐं राइटर शकूर डायरी साहब आहे, जंहिंजा अच्छा। तमामु घणा प्रोजेक्ट हिते मशहूरु थिया। सही। ख़ासि तौर ते मां त निकिरी आयुसि कननि जी सेज में, सूबेदार सुखियो, उहो बि डायरी शकूर साहब जो लिखियलु हो ड्रामो। ऐं उनजी तयारी हले पई, आख़िरी मरहलनि में आहे। ऐं हीउ ड्रामो जेको हूंदो इंशाअल्लाह ताला, जेके अॻु में सरकारी टीवीअ ते ड्रामा हलिया आहिनि या ॿियनि चैनलनि ते ड्रामा हलिया आहिनि या तोड़े असां वटि जेके ड्रामा हलिया आहिनि, उनखां थोरो सब्जेक्ट बि मुख़्तलिफ़ हूंदो ऐं शयूं बि मुख़्तलिफ़ हूंदियूं। ऐं उन में कोशिशि कई आहे त कुझु पुराणनि सां गॾु नवां चहिरा बि मुतारिफ़ करायूं। त उहे नवां चहिरा केरु आहिनि, तव्हां डिस्क्लोज़ करणु चाहींदव? न, उहे फ़िलहालु उहो डायरेक्टर जे एमा ते आहिनि, हर हिकु जे आॾो ॿ टे ऑप्शन आहिनि। उहो फाइनल ज़ाहिर पाण कंदो। सही, यानी असां इन मतिलबु उमेद में रहूं न त नवां चहिरा असांखे नज़र ईंदा जल्दी? नवां चहिरा बिल्कुलु नज़र ईंदा
ऐं कुझु ॿियनि शोबनि सां लाॻापियल अच्छा। नाले वारा चहिरा अच्छा उहे बि नज़र ईंदा आहिनि। माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं वाकई असांजी स्क्रीन खे हिन वक़्तु नवनि चहिरनि जी बि तमामु घणी ज़रूरत आहे, छो त टैलेंट जी तव्हांखे ख़बर आहे त कमी कोन्हे असांजी सिंध में, पर जेके उहे टैलेंटेड छोकिरियूं ऐं उहे छोकिरा, मां हमेशह चवंदी आहियां त तव्हां अचो, KTN जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि, तव्हां अची हिते मिली सघो था प्रोग्राम मैनेजर सां, ऐं तव्हांखे ऑडिशन ॾियणो आहे त बिल्कुलु तव्हांजो ऑडिशन बि वरितो वेंदो ऐं बाक़ाइदा हिकिड़ो पैनल वेहंदो जेको तव्हांजो ऑडिशन वठंदो। सर, तव्हांखे छा थो लॻे त जीअं हिकिड़ी खोट थी वई आहे आर्टिस्टनि जी? बिल्कुलु बिल्कुलु इहा खोट थी वई आहे, ऐं हुन खोट खे पूरो करण जे लाइ KTN जो प्लेटफॉर्म हमेशह हाज़ुरु रहियो आहे ऐं हाणे बि हाज़ुरु आहे। मां शौक़िया टिकटॉक बि कंदो आहियां। हा भई दिलि विंदरी छा कयो वांदि काई जो, त मां उते काफ़ी छोकिरनि खे, एतिरो नौजवाननि खे ॾिठो आहे, एॾो टैलेंट अथनि, एॾी महिनत था कनि ऐं माशाल्लाह ख़ूबसूरत बि आहिनि, त उहे जेकॾहिं चैनल ते अची कमु कंदा त उहे कामयाबु थींदा। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त टिकटॉक हिकिड़ी ऐप आहे, ठीकु आहे, एंटरटेनमेंट जे लाइ ठाही वई आहे, उन सां गॾु गॾु हिन जो मिसयूज़ बि तमामु घणो आहे। जेतिरो मतिलबु पंहिंजो पाण खे एंटरटेन करण जे लाइ इंसान कुझु वीडियोज़ ठाहे थो त उन जो ग़लति इस्तेमालु बि आहे, उन जे लाइ छा चवणु चाहींदा? इहो करणु न खपे। हाणे ॾिसो, तव्हांजे मोबाइल में हर शइ आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां मल ॾिसो, कबड्डी ॾिसो, क़ुर पाक जी तिलावत ॿुधो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि जूं ज़ियारतूं कयो, या मुख़्तलिफ़ मुल्कनि जा तव्हां सैर कयो। उतां जी जीअं असां हाणे टूर ते वियासीं हेॾे पंजाब, त उते जॾहिं मुल्तान में वियासीं त मां मुल्तान खे सर्च कयो त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं या दरगाहूं आहिनि या के तारीख़ी जॻहियूं आहिनि, पार्क आहिनि, उहे कहिड़ा घुमण जहिड़ा आहिनि, त हुनखे मां इस्तेमालु कयो त पंहिंजी मालूमात जे लाइ। पर कुझु अणसम्झ माण्हू उनखे ग़लति यूज़ था कनि, इहो सुठो नथा कनि, पंहिंजी ज़िंदगी बर्बादु कनि था। हिन मां पिराइणु घुरिजे, हिन मां पिराइणु घुरिजे त बाबा हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। हिते लोकेशन माण्हू खे नथी लभे, लोकेशन हणो तव्हां उन जाइ ते पहुची वेंदो। ऐं दुनिया तेज़ थी चुकी आहे, हीअ असांजे इन मिसयूज़ लाइ न आहे, असांजी सहूलियत जे लाइ शयूं आहिनि। सही, उहो त हाणे पाण माण्हूअ ते मुयसरु आहे त उहो कहिड़े तरीक़े सां उनखे कीअं थो इस्तेमालु करे। पर इहा हिकिड़ी टिकटॉक में ॻाल्हि नज़र ईंदी आहे त इलाही टैलेंटेड छोकिरियूं छोकिरा वीडियोज़ ठाहिनि था ऐं हू चाहिनि था त असांखे कोई न कोई प्लेटफॉर्म मिले, त ज़ाहिर आहे कुझु क्लिक बि थी वियूं आहिनि, कुझु छोकिरियुनि जा मतिलबु जेके फेसिस आहिनि उहे उर्दू मीडिया ते नज़र अचनि था, टिकटॉकर्स जेके आहिनि छोकिरियूं काफ़ी उर्दू ड्रामनि में बि नज़र अचनि थियूं, ऐं असांजूं जेके सिंधी भेनरूं आहिनि उन्हनि जा बि टिकटॉक्स असां ॾिठा आहिनि। पर ॻाल्हि इहा ई आहे त जॾहिं उर्दू मीडिया ते हुननि जी सिलेक्शन थी वञे, उर्दू स्पीकर्स जेके आहिनि छोकिरियूं, त असांजी जेके सिंधी जेके भेनरूं आहिनि उहे बि जेकॾहिं टिकटॉक ठाहिनि थियूं त उन्हनि जे लाइ बि को प्लेटफॉर्म हुजणु खपे, उन्हनि खे बि जेको आहे आंदो वञे। बिल्कुलु आंदो वञे, ऐं स्पेशली KTN सिंध जो पहिरियों सिंधी चैनल आहे जंहिं टैलेंट पैदा कयो। कई कैमरामैन हितां पैदा थिया, कई एक्टर हितां पैदा थिया, ऐं डायरेक्टर हितां पैदा थिया, पोइ वरी ॿियनि चैनलनि ते विया या उर्दू शोबे में विया हलिया या मुल्क खां ॿाहिरि हुननि खे मिलियो। त जीअं असां वटि न्यूज़ बि हुयो, ऐं कशिश असांजो सॉन्ग्स जो म्यूज़िक चैनल हुयो, ऐं हीअ हो। त मां चवंदुसि हिते वरी हिकिड़ो दफ़ो अॻु में कोशिशि इहा थी त ऑडिशन प्रोग्राम हिकिड़ो हिते रखियो वियो, ऐं वरी हिकिड़ो रखणु घुरिजे। मां तव्हांजी हिमायत थो कयां, रखणु घुरिजे। उन में नौजवान अचनि, छोकिरा अचनि, छोकिरियूं अचनि, ऐं जंहिं में अहलियत आहे हुनखे मौक़ो ॾियनि, मौक़ो मिले उन्हनि खे। ऐं पहिरियों त उन्हनि खे इहो मौक़ो मिलंदो त हू टीवीअ ते अची विया, बाबा उन्हनि टिकटॉक ठाहियो, मशहूरु थिया, महिनत कयूं, उहे अची टीवी ते पहुता। टिकटॉक जो हिकिड़ो प्रोग्राम आहे, पर हू ऑडिशन प्रोग्राम हुजे त आया टिकटॉक खां अलावा हिननि में का आहे एक्टिंग वारे कुझु ईअं हुजे त भई जेकॾहिं कोई सिंगर आहे त उन्हनि में कोई म्यूज़िशियन जजिस में वेहे ऐं सिंगर हिकिड़ो जजिस में वेहे त ख़बर पइजी वेंदी त केरु केतिरे पाणी में आहे। जीअं हाणे एक्टिंग
करण कोई अचे थो त उन में हिकिड़ो डायरेक्टर वेहे, कोई हिकिड़ो सीनियर एक्टर वेही रहे, उनजा एक्सप्रेशंस ॾिसे, उनजी डायलॉग डिलीवरी ॾिसे त उहो कीअं थो पंहिंजे स्क्रिप्ट खे यादि करे, उनजा एक्सप्रेशंस छा आहिनि, इन तरह जा डिफरेंट डिफरेंट पैनल्स हुजणु खपनि जजिस जा। बिल्कुलु ऐं इन तरह जो शो हिकिड़ो हुजणु खपे, हिकिड़ी एंटरटेनमेंट थींदी। बिल्कुलु बिल्कुलु मां त गुज़ारिश कंदुसि असांजी इंतिज़ामिया ज़रूरु असांजो प्रोग्राम ॾिसंदी हूंदी ऐं असांजी रिक्वेस्ट खे बि सम्झंदी त इहे जीअं नौकिरीअ लाइ दरख़्वास्तूं घुराइबियूं आहिनि न, बिल्कुलु ईअं अहिड़ो इश्तिहार ॾिजे, न इहो हिकिड़ो सुठो क़दम हूंदो, मुंहिंजे सुठो ख़्याल क़दम सां। हूंदो, नवाण हूंदी ऐं माण्हुनि खे मौक़ो मिलंदो त भई तव्हां जेको बि नौजवान या जेको बि माण्हू, अहिड़ा माण्हू बि आहिनि जंहिंजूं अछियूं ॾाढियूं थी वञनि, उन्हनि खे चैनल ते अचण जो मौक़ो न मिलियो आहे ऐं वॾो टैलेंट अथनि, उहे बि टिक टाक ते नज़र अचनि पिया। बाबा कंहिं बि उमिरि जो छोकिरो आहे छोकिरी आहे उहो पंहिंजो अप्लाई करे सघे थो KTN ते, त बाबा हू अचे त पंहिंजो ऑडिशन हिते ॾे, पोइ अहिड़े क़िस्म जी टीम ठाही वञे, पोइ छोकिरियुनि जा इंटरव्यूज़ जुदा वरिता वञनि ऐं छोकिरनि जा जुदा वरिता वञनि, उन्हनि जी रिकॉर्डिंग बि कई वञे, वरी उन रिकॉर्डिंग खे वरी हलायो बि वञे। बिल्कुलु ऐं सुठो थींदो, मज़ो ईंदो, हिकिड़ी मतिलबु एंटरटेनमेंट जा एंटरटेनमेंट थी वेंदी, ऑडिशन जो ऑडिशन ऐं नवां चेहरा असांखे मिली वेंदा, इलाही मिलंदा सर, इलाही मिली वेंदा ऐं ज़रूरत आहे। बिल्कुलु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त कुझु अहिड़ा चेहरा बि आहिनि, कुझु अहिड़ा इंसान बि आहिनि जेके सिर्फ़ु ख़्वाब ॾिसनि था घरनि में वेही करे त शायदि कंहिं ॾींहुं असां KTN ते वञी करे असां कमु बि कंदासीं, त उन्हनि जे लाइ मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त KTN जा दरवाज़ा हमेशह तव्हांजे लाइ खुलियल आहिनि, बसि हिकिड़ी हिमत जी ज़रूरत हूंदी आहे। पंहिंजो पाण में हिकिड़ो हौसलो पैदा कयो, सेल्फ कॉन्फिडेंस पंहिंजो पाण में आणियो ऐं KTN ते अचो, इनशाला तव्हांजूं जेके बि मुरादूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं। त हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे KTN ऐं हमेशह KTN तां जेको आहे नवां नवां चेहरा उभरिया आहिनि, रातो राति स्टार्स बि असां उन्हनि खे ठहंदे बि ॾिठो आहे। पर चवंदा आहिनि त गुरूर न कजे, छो त गुरूर अलाह खे बि पसंदि कोन्हे। भले असां रातो राति उन्हनि खे स्टार थींदे बि ॾिठो आहे ऐं रातो राति असां उन्हनि खे मिटिजंदे बि ॾिठो आहे, त इन जे करे चवंदा आहिनि त जॾहिं बि अलाह साईं तव्हांखे इज़त ऐं शोहरत जेकॾहिं ॾिए थो न, त उनखे मज़बूती सां पकड़ियो ऐं पंहिंजो पाण में तकबुर न आणियो। त हिते हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। बिल्कुल ठीक ठाक भाउ, तव्हां कीअं आहियो? कल्ह त तव्हां मूंखे टेंशन में चढ़ी, मूंखे निंड ई न पई आई। जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो। साईं सलाम वालेकुम। साईं मेरार साहब ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? ठीकु ठाक आहियो? वरी अचां थो ऐं तव्हांजे सागड़ में ई रिकॉर्डिंग आहे। बसि इनशाला मुख़्तलिफ़ लोकेशन आहे, नसीब हुयो त बिल्कुलु बिल्कुलु इनशाला। महिरबानी वॾी साईं, तव्हांजी महिरबानी। थैंक यू भाउ, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। ऐं महराब जो भाउ असांजे रेगुलर कॉलर्स मां हिकु आहिनि ऐं ॿिया बि जेके असांजा रेगुलर कॉलर्स आहिनि, मां उन्हनि खे बि जेको आहे चवंदसि त जागो सिंधी जागो, किथे ग़ाइब थी विया आहियो? अलीगुल भट्टी भाउ, तव्हां बि सफ़ा ग़ाइब लॻा पिया आहियो। ऐं ॿिया बि इलाही खोड़ सारा नाला आहिनि, आहिस्ता आहिस्ता यादि ईंदा वेंदा त चवंदी वेंदमि। जल्दी जल्दी सां मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम में जल्दी शामिलु थियो। सर, अॼुकल्ह जे हालातुनि जे हवाले सां छा चवणु चाहींदो? केॾा माशाल्लाह हालात सुठा लॻा पिया आहिनि न असांजे पाकिस्तान जा? न, हालात बहितर कोन्हनि के, तॾहिं त चवां थी तमामु हालात ख़राबु आहिनि। ग़रीब जो जीअण जजाल थी वियो आहे, बिजली जा बिल आहिनि ऐं हेॾी महांगाई जी लहर आई आहे जेका शायदि असांजी ज़िंदगी में कॾहिं न आई हुजे। ऐं असां जेके हिन मुल्क जूं वागूं संभालियूं वेठा आहिनि हुकुमरान, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं तव्हां पंहिंजे AC कमरनि मां निकिरी माण्हुनि जी हालत ॾिसो। हाणे अॼु मां न्यूज़ ॿुधी पे त पंजाब में 2 शहरनि में 15 ते इतला ॾिनो वियो आहे त असां कल्ह खां वठी बुख ते आहियूं। 10 खां 12 भातिया उहे 2 जॻहनि जी निशानदी कई, न्यूज़ में जेका मिली। अहिड़ियूं ख़बरूं हलाइण ते अॼुकल्ह पाबंदी बि लॻी पई आहे ऐं ॻाल्हाइण बि नथो ॾिनो वञे, पर माण्हू त बुख मरनि था। उते ॿियो शहर बि हुयो, उते बि अहिड़ी सूरत हाल हुई। ऐं हिते बि ॾिसो त हिकिड़े माण्हू रेड़ो थो हलाए, हुनजो घर जो बिजली जो बिल अचे थो 17,000 ऐं ॿार किथां पढ़ाए, खाए किथां, पंहिंजो पेट कीअं पाले। चङा भला माण्हू असां रोड ते घुरंदे ॾिठा आहिनि, ॾाढो ॾुख थो थिए। सर,
बिल्कुलु सही था चओ, वाक़ई ॾुख थिए थो, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ग़रीब माण्हू त ठीकु आहे, पिसजी वियो आहे हींअर गुरबत में, बेरोज़गारी में, महांगाई में, पर ही जेके सब्ज़ी फ़रोश जेके आहिनि, जेके दुकानदार आहिनि, छा इन्हनि ते इहो फ़र्ज़ु कोन्हे त कोई ग़रीब जेकॾहिं अचे थो, उन जी अगरि एतिरी आमदनी न आहे, हू चवे थो त बाबा थोरो घटि कर, सब्ज़ी घटि में ॾे, हे सामान थोरो घटि में ॾे, छा नथा करे सघनि? हाणे ॻाल्हि ॿुधो न, इहा शयूं जेके आहिनि हर शइ महांगी थी वई आहे। हाणे कलर, ॿिज, तेल बि ॾिसो था रोज़ क़ीमतियूं थी वधनि। जेको हारी आहे या ज़मीनदार आहे उनखे उहो रेट कोन थो मिले सब्ज़ीअ जो, उतां खां अची मंडीअ में अचे थी, न पाणी जो वारो उड़ा, न उनखे कलर, न उन गुॾ ॾिनऊं, उहे बि उन ते कमाइनि था। उन्हनि मथां निकिरी अचे थी दुकानदारनि ॾे, दुकानदारनि खां निकिरी अचे थी की रेड़ी वारे ॾे, रेड़ी वारो ग़रीब मिसकीन आहे। तव्हां रेड़ी वारे जी ॻाल्हि कई, त हाणे रेड़ी वारो ॾे त ॾेई सघे थो, बजाए जे सुकी वञेसि ऐं ख़राबु थी वञेसि त ॾेई सघे थो, पर असुल खां मथे जेके आहिनि उहे शयुनि खे सस्तो कनि त पोइ हेठियुनि माण्हुनि लाइ बि आसानी थी पवंदी। मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां थोरो लिहाज़ कयूं, थोरो अहसासु कयूं, इंसानियत हुजे, करे सघूं था, करे सघूं था, बिल्कुलु करे सघूं था। मतिलबु हिन महांगाई खे असां कंट्रोल करे सघूं था, असांजे हथ में आहे। असांजे हथ में महांगाई खे कंट्रोल करणु कोन्हे को, पर असांजे हथ में इहो आहे त असां ॿिए जो ख़्यालु रखूं। जेकॾहिं ॿ टकड़ियूं मुंहिंजे साम्हूं पियूं आहिनि त ॿियो को बुख ते आहे त हिकिड़ी टकड़ी खणी हुनखे मां ॾियां, इहो करे सघां थो। बाक़ी महांगाई ते कंट्रोल त हुकुमरान ई करे सघनि था। हुकुमरान बिल्कुलु करे सघनि था, उन्हनि खे करणु बि घुरिजे, पर जेकॾहिं इंसान पाण बि कोशिशि करे, लेट सपोज़ मुंहिंजो हिकिड़ो स्टोर आहे, ठीकु आहे, मुंहिंजो हिकिड़ो स्टोर आहे ऐं मुंहिंजे दुकान ते कोई अचे थो ऐं मां ॾिसां थी त हिन खे मुंहिंजा जेके वर्कर्स आहिनि हिन खे डबल क़ीमत ते था ॾियनि, त मां हुननि खे दड़को ॾींदसि न त भई जेका क़ीमत आहे उहा ई हणो, त एक्स्ट्रा पेमेंट छो था वठो हुननि खां? त इन्हनि शयुनि ते थोरो कंट्रोल असांजे हथ में बि हुजणु खपे न, असां बि कयूं उन्हनि शयुनि ते कंट्रोल। इंसानियत जो ख़्यालु रखियो वञे, पर अहिड़े करण वारनि खे असांजे मुआशिरे में को चङो इज़त सां कोन ॾिसंदो आहे। जॾहिं ॿोॾ आई, दादू शहर जो हिकिड़ो ग़ैर मुस्लिम अटो या अन्न कणिक उहो खपाए पियो, सही रेट ते खपाए पियो। सर इहा ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं न कॉल खां पोइ। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल ड्रॉप थी वई। जी सर। त उनखे ॿियनि दुकानदारनि बर्दाश्त न कयो, आख़िर जेको चङाई पियो करे हुन वीचारे सां विढ़िया, हुन दुकान जी फुर कयूं। हाणे इन मुआशिरे में असां छा कयूं इन्हनि माण्हुनि खे, अहिड़े टाइप जे माण्हुनि खे? जेकॾहिं को इंसानियत रखण वारो माण्हू आहे उहो अहिड़ो कमु करे थो, माफ़ियाऊं आहिनि हिते, उन्हनि माफ़ियाउनि खे ॾिठो वञे ऐं कंट्रोल कयो वञे। असांजी डिपार्टमेंट आहे कंट्रोल, उहो डिपार्टमेंट आहे, असांजे ऑफिसरनि जन जी ड्यूटी आहे, उहे चेक कनि त कीअं थियूं शयूं मिलनि। हिते त को चेकिंग आहे ई कान का, को ॾिसे कोन थो त अॼु खीर जो अघु छो वधियो, अॼु ही फ्रूट जो अघु छो वधियो, ख़बर न आहे त कहिड़ो फैशन थी वियो आहे। मूंखे 2-3 हफ़्ता थी विया हूंदा इन ॻाल्हि खे, बल्कि मुझे जो ड्राइवर है उन मूंखे चयो, चई बाजी आप खुला दूध लेती हैं या डब्बे वाला दूध लेती हैं? त मां उनखे सिंपल जवाबु ॾिनो त मां त दॿे वारो खीर यूज़ कंदी आहियां, छो खुलियल जेको खीर आहे अरसो थी वियो असां वठणु छॾे ॾिनो, छो त हिकिड़ो ख़राबु मिलंदो हुयो, पाणी तमामु घणो हूंदो हुयो, त अबू जी हयाती में ई असां उहो वठणु बंदि करे छॾियो हुयो। त मूंखे चई आप मत लीजिएगा खुला दूध। चुमास अच्छा। चई आप लेंगी ना तो आपका दिल ख़राब हो जाएगा। चुमास वजह बताओ? चई एक तो उसके अंदर दूध बहुत कम होता है, पानी इतना मिलाते हैं ऐं चई त मक्खियुनि जा ढेर हुन में हूंदा आहिनि, मक्खियूं किरी बि पवंदियूं हूंदियूं त हुनखे कोई कढण वारो कोन हो, मतलब सफ़ाई जो को ख़्यालु कोन्हे। त जॾहिं खीर में एड़ी मिलावट आहे त ॿियनि शयुनि में केॾी मिलावट हूंदी? सोच हर शइ में मिलावट थी आहे हिते, स्पेशली शहरनि में त का शइ कान थी मिले। अञा ॿाराड़ी पंहिंजी आहे त उते का न का शइ पंहिंजी निज मिले सघे थी, बाक़ी हिते त मुनाफ़ाखोरी आहे ऐं माण्हू शॉर्टकट जो रस्तो ॻोल्हण जे चकर में पोइ माण्हुनि जी खल पिया था लाहिनि, पोइ उन में अलाए छा छा मिलावट था कनि,
पोइ अहिड़ियूं शयूं बि मिलाइनि था जेके इंसानी सिहत लाइ नुक़सानकार आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। हींअर ॾिसो तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे त बिजली जा बिल केॾा था अचनि पिया ऐं उन ते माण्हुनि केॾियूं रड़ियूं कयूं आहिनि, केॾा वाका था कनि पिया, पर उन्हनि जी अलाह खां सवाइ केरु थो ॿुधे? को ॿुधण वारो कोन्हे को। छा थींदो नेठि? बसि हाणे अलाह ई रहम कंदो, अलाह ताला खां दुआ घुरी सघूं था कुझु थिए। बाक़ी हींअर ताईं जेके माण्हू रोडनि ते निकिता आहिनि त को उन्हनि जो को धणी साईं त कोई बि कोन्हे थियो। सर पर तव्हांखे छा सभु थो को लॻे हिते पाकिस्तान में कंहिं बि हुकुमरान जो नालो नथो खणा, पर असां वटि अहिड़ी हुकुमरान अची वेंदा आहिनि जेके खाई पाई मुल्क खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, वरी मोटी ईंदा आहिनि माण्हू, वरी डिबकी ते वरी उन्हनि खे ई वोट ॾींदा आहिनि। हाणे उन्हनि असांजो मुआशिरो सुधरे, असांजो माण्हू सुधरे। तव्हां असांजे सूबे खां अलावा तक़रीबन ॿियनि सूबनि में ॾिसंदव त उते उन माण्हू खे वोट मिलंदो जेको उन्हनि माण्हुनि जे माण्हू कमायो हूंदो। पर हिते असां वटि ईअं न आहे, उनजे उबतड़ आहे। बहुत तव्हांखे अहल माण्हू खे ॾियो न वोट, जेको अचे हुनखे ख़बर ई कान्हे त हिते कज़ियो जेको आहे इहो मर्द मरी वियो आहे या माई आहे जिते मूंखे दुआ घुरणी आहे। का वटि चयोसि हिते बि तोखे दुआ घुरणी आहे। पर असां अवाम एज़ अ अवाम मतिलबु असां सभिनीनि खे आज़माए ॾिठो आहे न। सॉरी टू से, ॻाल्हि हक़ीक़त आहे पर ॾाढी चवंदा आहिनि न कड़वी आहे, कौड़ी ॻाल्हि आहे, पर असां सभिनीनि खे आज़माए चुका आहियूं। कंहिंखे वोट ॾियण ते असांजी दिलि चवंदी? पर हा आख़िर में ईअं थींदो पोलिंग स्टेशनूं ख़ाली हूंदियूं ऐं जेको गाॾी काए वेंदो उहो पंहिंजो मथो फाड़ाए ॻोठ मां ईंदो, माण्हू वोट जे लाइ वेंदा कोन को। हाणे वोट ॾेई ॾेई करे कनि बि छा? पर ग़रीब माण्हू खे त वरी बि वठी ईंदा न। हुन बसि पोइ जेके मिसकीन आहिनि जंहिंखे पंहिंजो वीचारे जा कपिड़ा फाटा पिया आहिनि, ख़मीस फाटी पई आहे, जुती कान्हे का, उनखे खंभे गाॾी में हणंदा बाबा हीअ निशान अथई, हिन ते ठपो हणिणो अथई, जे न हणंदे त पोइ मुंहिंजी ख़बर अथई। बसि पोइ उहे वीचारा वोट मजबूरी में ॾींदा। पर हाणे नौजवान नसुल पढ़ियो आहे ऐं जिते तइलीम न आहे त उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त बाबा मज़दूरियूं करे बि पंहिंजे औलाद खे पढ़ायो। तव्हांजी लोड़ियो आहे ईअं न थिए त तव्हांजा औलाद बि ओड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे। पंहिंजी तकलीफ़ ॾिठी अथव त उन्हनि खे पढ़ाए वठंदा, उन्हनि में शऊर थींदो, शऊर थींदो त हू कंहिंजे लाइ ॾाढो न हूंदा। खोड़ ॻोठनि में, खोड़ इलाइक़नि में ईअं थियो आहे, उहे नौजवान बाग़ी थिया आहिनि, को ॿाहिरि वञी वकील थियो आहे, को किथे पढ़ी हलियो आहे त हुनखे ज़बान अची वई आहे। बाक़ी बेज़बाना वीचारा 80% बेज़बाना वेठा आहिनि पिया, जेके कुझु ई नथा सघनि, ॻाल्हाए नथा सघनि। जे ॻाल्हाइनि था त मोचड़ा था खाइनि। इहो त हाल आहे, मतिलबु सच न ॻाल्हाइजे न। सच ते त मोचड़ा खाईंदो न, सच कंहिंखे सच त कड़ो आहे न। पर जेसिताईं सच न ॻाल्हाईंदासीं सर त पोइ कीअं कमु हलंदो? माण्हुनि खे हिन भेरे जॾहिं बि इलेक्शन थिए, जॾहिं बि थिए त सुजाॻ थियणु खपे। ऐं पंहिंजे उमेदवार ऐं हिकिड़ा आहिनि पंहिंजो असांजा जेके असेंबली में पहुचनि था, उहे चवंदा असांखे सरकारी का कान थी ॾिए त असां तव्हांखे छा ॾियूं। ऐं वरी ॾिसो त नेब में हुननि जा केस था हलनि करप्शन जा। हाणे पोइ तव्हांखे सरकार ॾिनो ई कुझु कोन को त पोइ नेब में तव्हांजा केस कीअं खुलिया आहिनि? सही ॻाल्हि आहे, इन ते बि कचहरी कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो। व्यूअर्स काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। रांझन चांग साहब असां सां हिते मौजूदु आहिनि। ॾाढी ज़बरदस्त कचहरी उन्हनि सां हली रही आहे। जीअं त मां तव्हांखे पंहिंजी ॿी गेस्ट जे हवाले सां ॻाल्हि कई हुई त उहे ट्रैफ़िक में फाथल आहिनि ऐं ख़बर पई आहे त कराची में तमामु घणो ट्रैफ़िक आहे, जंहिंजी वजह सां हू ट्रैफ़िक में थोरो फाथल आहिनि। टाइमली पहुची वियूं त इनशाला असांखे जॉइन कंदियूं, न त नेक्स्ट टाइम। पर मैच त मुल्तान में थी रही आहे, कराची में ट्रैफ़िक छो आहे? इहा सम्झ में नथी अचे। शाम जो उअं ई बि ट्रैफ़िक, कराची जा रोड रस्ता भरिजी वेंदा आहिनि, स्पेशली डिफेंस जा इलाइक़ा, ॿाहिरि इलाइक़नि मां माण्हू हिते कमु करणु ईंदा आहिनि, के दुकान वारा आहिनि कीअं आहिनि, उन्हनि जी पोइ वापसी थींदी आहे।
छो जो सॼो इंडस्ट्रियल एरियाज़ बि त लॻनि था इंडस्ट्रियल एरिया बि आहे त उहो मज़दूरनि जी बि वापसी थींदी आहे 5 बजे, उन्हनि जी बि वापसी थींदी आहे। ॿिया माण्हू बि जेके हिते डिफेंस में कमु करणु ईंदा आहिनि, सदर कमु करणु ईंदा आहिनि, वापसी थींदी आहे। हींअर ॿाहिरि माण्हू निकिरंदो, ट्रैफिक ई ट्रैफिक हूंदी। सर मां चवां थी त 5 बजे खां राति 9 बजे ताईं जेको ट्रैफिक हूंदो आहे न, शदीद ट्रैफिक हूंदो आहे। उन खां पोइ थोरो रिलीफ मिलंदो आहे, रोड्स थोरो नज़र ईंदा आहिनि त हा ठीकु आहे, हैवी ट्रैफिक एॾी कोन्हे का। बाक़ी हिन टाइम त वापसी में त ॾाढो टाइम, ऐं स्पेशली मंझंदि जे टाइम जंहिं वक़्तु ऑफिस अचिजे थो, स्कूल्स ऑफ था थियनि उन वक़्तु, और ॿारनि जी रश थिए थी, ॿारनि जी लाइ माशाल्लाह उस्ताद वॾी आहिनि रौनक आहे। उन्हनि जी रश थिए थी, उन्हनि जी वापसी थिए थी। बसि कराचीअ में इहो आहे त आचर वारे ॾींहुं सुबुह जो माण्हू चकरड़ो ॾे, बिल्कुलु पोइ ट्रैफिक नज़र कान ईंदी, माण्हू निंड कंदा आहिनि, सुबुह जे टाइम ते ट्रैफिक न हूंदी आहे। सर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, माशाल्लाह तव्हां बि नियाणियुनि वारा आहियो, औलाद वारा आहियो, तव्हां बि मतिलबु रिस्पेक्टेबल आहियो असांजे लाइ। ऐं मां हमेशह तव्हां में हिकिड़ी शइ मूंखे जेका पर्सनली मूंखे तव्हां में जेका वणंदी आहे त तव्हां इज़त तमामु घणी कंदा आहियो ॿिए जी, ऐं मतिलबु सुठो लॻंदो आहे न त कंहिंसां तव्हांजे ॻाल्हाइण जो हिकिड़ो अंदाज़, तव्हांजो लहजो ऐं हिकिड़ी इज़त वारो हमेशह फील थींदो आहे त हा यार मतिलबु हिकिड़ो सुठो एक्टर आहे, रिस्पेक्ट ॾिए थो। ऐं वॾनि भाइरनि वांगुरु बि मां तव्हांखे सम्झंदी आहियां। हमेशह तव्हां सां जॾहिं बि मुंहिंजी सलाम दुआ थींदी आहे न, को माण्हू अहिड़ो हूंदो आहे जो हुन सां सलाम दुआ करे ॿीहर दिलि न चवंदी आहे त हिन सां ॻाल्हाइजे बि, पर हमेशह मां जॾहिं बि तव्हांखे ॾिसंदी आहियां मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं दिलि चवंदी आहे त मां तव्हां सां वराए ॻाल्हायां, छो जो मूंखे ख़बर आहे त हे मुंहिंजी इज़त था कनि पिया। हाणे ॻाल्हि जंहिं पॉइंट ते मां अचां थी त पाकिस्तान में असां नियाणियूं जेके आहिनि या स्पेशली जेके नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि, चाइल्ड लेबर जेको आहे हिन वक़्तु तमामु घणो वधी वियो आहे ऐं उन्हनि ते तशदुद तमामु घणो वधी वियो आहे। हाणे अॼु हिकिड़ो ॿियो केस ज़ाहिर थियो आहे, उहो बि रावलपिंडी जो, बल्कि हे टियों केस, हिकिड़ो खैरपुर जो केस थियो आहे, हिकिड़ो रावलपिंडी जो थियो आहे, टियों ही केस रावलपिंडी में अॼु वरी ज़ाहिर थियो आहे। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि मिली करे हुन नंढड़ी मासूम ॿारड़ी ते एतिरो तशदुद कयो आहे जो हुन जी ॿांह जूं हितां फ्रैक्चर थी पियूं आहिनि, 2 हॾियूं टुटी पियूं आहिनि। मतिलबु कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, छा थी वियो आहे हिननि माण्हुनि खे, छो साइको अची थिया आहिनि? मतिलबु छा हुननि खे पंहिंजी औलाद कोन्हे का? पंहिंजी औलाद ते त इंसान चवंदो आहे त हुनखे कोसो वाह बि न लॻे, ईअं चवंदा आहियूं असां। बिल्कुलु बिल्कुलु त हिनखे कोसी हवा बि न लॻे, हिनखे कोई दड़को बि न ॾिए, असां चिड़ी पवंदा आहियूं त तो केरु थो थिए मुंहिंजे ॿार खे चवण वारो। असां वटि हिकिड़ी ज़िमेदारी आहे, भले तव्हां हुन खां कमु करायो था। पहिरीं ॻाल्हि त मां हिन जे ख़िलाफ़ु आहियां त तव्हां मासूम ॿारनि खां कमु न करायो। अलाह साईं तव्हांखे हथ पेर ॾिना आहिनि, तव्हां पाण कयो। जेकॾहिं पाण नथा करे सघो त एतिरो मतिलबु वॾी उमिरि जी का माई रखो या सफ़ा वॾी बि न हुजे, मतिलबु लिमिटेड उमिरि जी हुजे, जेका कमु कंदियूं आहिनि, जीअं घरनि में मेड्स हूंदियूं आहिनि, पर उहे बि इंसान आहिनि सर। बिल्कुलु, तव्हां पहिरियां जेके लफ़्ज़ मूं लाइ अदा कया, तव्हांजी वॾी महिरबानी। पर हर माण्हू खे, हर इंसान खे ही दुनिया छॾणी आहे। अॼु असां हिते ॻाल्हायूं था वेठा, कॾहिं असांजा इहे प्रोग्राम रिपीट में हलंदा ऐं ॾेखारींदा थी हीअं। सो हिन दुनिया में सीट करे हलणु या पाण खे ॿिए खां ऊचो सम्झणु या वॾाई ॾेखारणु इहा बेकार आहे, फुज़ूल आहे, कंहिं कम जी न आहे। ऐं इहो ई सबबु आहे त असांजा एक्टर दोस्त जेके आहिनि, या सिंधी मीडिया हुजे, उर्दू हुजे, शो बिज़ जा जेके माण्हू आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे शोहरत मिले थी ऐं उहो उनखे संभाले नथा सघनि, इंसान खे इंसान नथा सम्झनि, त उन्हनि खे मुआशिरे में इज़त नथी मिले। असां इहा जेका इज़त ॾियूं था ॿिए खे न, इहा पाण खे था ॾियूं, पाण खे था ॾियूं। बाक़ी जेसि ताईं आयासीं तशदुद नंढनि ॿारनि खां कमु कराइणु, उन्हनि खे मारणु कुटणु, मूंखे सम्झ में नथो अचे त मूंखे 80% माण्हू जेको आहे दिमाग़ी मरीज़ थो लॻे। थी वियो आहे हाणे, थी वियो आहे। पोइ कुझु सबबनि जे करे, कुझु घरनि में ॾिसो औरतूं तशदुद कनि थियूं नंढनि ॿारनि मासूमनि ते। अहिड़ो हिकिड़ो वॾो केस हले थो पियो, ऐं इहे राणीपुर जो वाक़ियो बि थियो आहे, रावलपिंडी जो वाक़ियो थियो आहे। उन खां अलावा ॿियो बि हिकिड़ो अजीब ग़रीब वाक़ियो थियो आहे पंजाब में। पुट पंहिंजे कुराड़े 80 साल पीउ खे लतनि सां मारे थो, वरी हुनजी ज़ाल
घरवारी चएसि थी, हू वॾे गेट खां जंहिं महिल क्रॉस थो थिए त हू चएसि थी त अञा चई हिनखे मार। हू दर खोले वरी लतूं थो हणे हुनजे बूथ में कुराड़े वीचारे खे। पुलिस हुनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। पर हाणे इहा इंसानियत कहिड़ी आहे? इहा त ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। असां वटि त हाणे अहिड़े माण्हुनि जी हालत थी वई आहे जो इदारा पैदा थियणु खपनि अहिड़ा जेके इन्हनि माण्हुनि जो मुफ़्त में इलाजु कनि। इन्हनि जी तबियत सही न आहे। एॾे ॿार त किथे ॾिसो मदरसनि में, माज़रत सां मां सभिनी मौलवी साहिबनि लाइ नथो चवां, पर अहिड़ा वाक़िया आया आहिनि। ईअं त एतिरे मौसूम ॿार खे कुटिन सोटिन सां जो बेहोश थी था वञनि ॿार। के औरतूं मारनि थियूं ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे, उहे कीअं था थी वञनि। हाणे हींअर पंचर जे दुकान ते वेंदो त बि हेतिरो मासूम बीठो आहे जंहिंजी उमिरि पढ़ण जी आहे, ऐं उहो वीचारो उते थो थिए, उस्तादु 50 थो ॾेसि, अलाए 100 थो ॾेसि, उहो घरु खणी थो वञे। पर हाणे रोड ते मां हाणे पंजाब बि चकर ॾेई आयो आहियां, हिते सिंध में बि ॾिठो आहे, रोड ते एॾो फ़क़ीर अची वियो आहे, एॾो फ़क़ीर। हिकिड़ा त प्रोफेशनल पहिरियां हुया, उहे भली करोड़पति बि हिते पिनंदा पिया था घुमनि, उन्हनि खे अलाह पिनण लाइ ई छॾियो आहे, उहो पैसो हुननि जे कम जो न आहे। पर गुरबत जी आख़िरी लकीर ते शायदि असांजे मुल्क अची वियो आहे। जिथे किथे कंहिं जाइ ते गाॾी वञी बीहारियो जे हिकिड़े खां फ़क़ीर खे अलाह तव्हांखे ॾिनो आहे, सदको करे ख़ैरात करे जेको तव्हां ॾिनो, 8 ॼणा ॿिया अची वेंदा, कंहिंखे माण्हू झिड़के बि नथो सघे। ऐं इहा बि ख़बर कान थी पए त हीअ असुली फ़क़ीर आहे या नकुली फ़क़ीर आहे, हिन जी ज़रूरत वारो आहे या न आहे। ऐं नंढनि ॿारनि जो तइदादु घणे खां घणो आहे। छा कजे? असांखे सम्झ में ई ॻाल्हि कान थी अचे त हाणे इहे घर घराणा हिन खां पोइ अञा 6 महीननि खां पोइ या साल खां पोइ मुल्की हालतूं इन तरह रहियूं त इहे घर कीअं हलंदा? माण्हू ॿार पढ़ाईंदो ऐं पंहिंजा अच्छा कपिड़ा रखंदो, माण्हू उथी वेही सघंदो, गाॾी में तेल विझराए सघंदो या न सघंदो, ॿारनि जी तइलीम जो छा थींदो, का ख़बर ई कान थी पए। इहे बुर्जी खाना कीअं हलंदा? शाबस आहे असांजे हिते कराचीअ में कुझु इदारा आहिनि जिते मानी मिले थी, ऐं हिते मां कराचीअ में घटि को माण्हू बुख ते कोन सुम्हंदो हूंदो। हर घिटीअ में कंहिं न कंहिं जाइ ते तव्हांखे को न को इदारो नज़र ईंदो जेको वीचारो बुखायलनि खे मानी खाराए थो, पर सुठी मानी खाराए थो, क्वालिटी वारी बिल्कुलु खाराए थो। ऐं मतिलबु सैलानी वारनि जे लाइ मां स्पेशली चवणु चाहींदसि, उन्हनि जो जेको दस्तरख़्वान आहे, अलाह साईं अञा उन में मज़ीद बरकत विझे। ॿिया बि इलाही अहिड़ा इदारा आहिनि जेके डेली बेसिस ते जेको आहे पंहिंजा इहे मानी वारो सिस्टम कनि था, दस्तरख़्वान लॻाइनि था, पर जेको क्वालिटी जेका सैलानी जी आहे, मां पाण ॾिठो आहे त हुननि जी मानी तमामु सुठी हूंदी आहे, चाहे मंझंदि जी हुजे चाहे राति जी हुजे। ऐं मूंखे त हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे हस्बैंड मूंखे चयो, चई किरन कॾहिं बि गुज़रे न ऐं मानी वारो टाइम हुजे, तूं 2 मिंट वञी जेको आहे न उते वेही करे मानी उन्हनि जी ज़रूरु खाइजांइ। चई एॾी टेस्टी मानी हूंदी अथई, ऐं मतिलबु हिन में को ऐब कोन्हे, को हर्ज कोन्हे, हो फी सबीलिल्लाह हर कंहिंखे था खाराइनि, गाॾियुनि वारनि खे बि खाराइनि था, बेरोज़गारनि खे बि खाराइनि था। खाराइण वारी बेशक अल्लाह जी ज़ात, इंसान कोई कोन्हे कंहिंखे खाराइण वारो, उहो ई वसीलो आहे, उहो ई ॾिए थो, तंहिंजे करे ही दस्तरख़्वान वॾा वॾा लॻनि था। पर जेकॾहिं असां पाण बि जेकॾहिं हुननि खे वञी चऊं न त असांखे बुख लॻी आहे त असांखे बि ॾेई छॾींदा, उहो पुछनि ई कोन था तव्हां केरु आहियो। हुननि जे लाइ ज़ात पात कुझु बि मायने कोन थी लॻे, सिर्फ़ु इंसानियत लाइ, सिर्फ़ु इंसानियत लाइ। अॼु बि मां चवंदी आहियां त जेकॾहिं माण्हू परेशान आहे, घुरण खां बजाए अल्लाह जे अॻियां हथु पंहिंजो जेको आहे न हीअं रखो, पर कंहिं इंसान जे अॻियां हथु हीअं न रखो। बुखायल आहियो, उञायल आहियो, इदारा आहिनि, सैलानी आहे, 3 वक़्त हू पंहिंजो दस्तरख़्वान हणे थो, तव्हां ख़ामोशी सां वञो, सैलानी खां मानी छो था वठो? मुंहिंजो सुवाल आहे सर, छो था वठो? कहिड़ी वजह आहे जेका तव्हांखे परेशान थी करे? भई तव्हां पंहिंजो चहिरो नथा ॾेखारणु चाहियो, न ॾेखारियो, त मास्क पाए वञो। हा, ऐं सैलानियुनि खे बि हलाइण वारा अलाह जा प्यारा हिते पिया आहिनि, जेके पंहिंजो नालो ॿुधाइण खां बग़ैर पंहिंजो हुननि खे पसंदि कोन कंदा आहिनि। चवंदा आहिनि त असांजो नालो बि न अचे। वॾा वॾा नाला आहिनि सर, वॾा वॾा नाला आहिनि। इहे दस्तरख़्वान सभु ईअं था हलाइनि, ऐं उते जेके कमु कनि था उहे बि इहे सैलानियुनि जी ओॾी महिल अची आहे पाईंदा आहिनि, ऐं वॾनि माण्हुनि जी औलाद आहिनि, वॾा माण्हू आहिनि।
जेके पाण हथनि सां खणी ऐं खाराइनि था पिया। ऐं मां बाक़ाइदा ॾिठा आहिनि जवान छोकिरा मानी सर्व था कनि, मानी ॾियनि था। उन्हनि में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, हमेशह कयूंबाद वारी न ते रोड ते जेको हिकिड़ो दस्तरखान हिननि जो लॻंदो आहे, हिते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, चाचा आहे, उनखे मां ॾिसंदी आहियां, मूंखे एॾो उनखे ॾिसी प्यारु ईंदो आहे, रहम बि ईंदो आहे। पर मां इहो सोचींदी आहियां त केॾो बुज़ुर्ग आहे, पर उहो इंसानी ख़िदमत थो करे, इंसानी ख़िदमत थो करे। ऐं इहे सभु मुलाज़िम कोई कोन्हे, मुलाज़िम कोई कोन्हे हिते को बि, सभु पंहिंजो फी सबीला ईंदा आहिनि। ऐं वॾे घराणे जा वॾा माण्हू बि आहिनि जेके इहे ई ड्रेस सैलानी जी पाए ऐं मानी खाराईंदा आहिनि, हुन में हिसो बि विझंदा आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असां वटि अहिड़ो वाक़ियो कोन्हे त को बुख ते को वेठो हुजे। इहा सैलानियुनि खे सलाम आहे जेके बि हुन में शरीक आहिनि ऐं हिसो वठनि था या हुननि जी मदद कनि था, उन्हनि सभिनी खे सलाम आहे। इहो वाक़ई अॼु इंसान जी ख़िदमत करणु ॾाढो न वाक़ई इहे सिर्फ़ु उहे माण्हू करे सघनि था जिन वटि दिलि आहे ऐं इंसानी ज़ात जे लाइ हमदर्दी ऐं मोहबत आहे। त कॉल वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम, तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। सर तव्हां माशाल्लाह एक्टिंग कई आहे, डायरेक्शन बि कई आहे, त हींअर कोई डायरेक्शन में कोई प्लान कोन्हे तव्हांजो कोई प्रोग्राम आणण जो? डायरेक्शन लाइ फ़िलहाल कोन्हे को, बाक़ी एक्टिंग जो आहे। डायरेक्शन में टाइम घणो ॾियणो थो पए, पोइ तव्हां टाइम नथा ॾियो हींअर? टाइम एतिरो नथो हाणे ॾेई सघां, हाणे मसरूफ़ियतूं वधी वियूं आहिनि, औलाद खे ज़िमेवारियूं आहिनि, ज़मीन जूं ज़िमेवारियूं आहिनि, ॿियूं काफ़ी मुआशिरे में ॿियूं बि ज़िमेवारियूं आहिनि। शौक़ु हो, हिकिड़ो इश्क़ हो, कावश अख़बार खां शुरू थियो, 3 चैनल ताईं हिनखे पहुचायोसीं ऐं अलाह ताला असांखे बि शोहरत ॾिनी। ऐं हाणे एक्टिंग कबी 5 सालनि खां मां जेको स्क्रीन ते न आयो आहियां, काफ़ी गैप वठी छॾियो था, काफ़ी गैप आहियां, पर हाणे मुख़्तलिफ़ तरीक़े सां ईंदुसि ऐं मुख़्तलिफ़ किरदार में ईंदुसि ऐं हिकिड़े पॉज़िटिव सरदार में ईंदुसि, या वॾेरो चऊंसि या सरदार चऊंसि या जेको बि, पर इंशाअल्लाह ताला वॾी कोशिशि कबी इंशाअल्लाह। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त मूंखे ख़बर पई आहे त तव्हां पोइट्री बि कंदा आहियो, इहो शौक़ु तव्हांखे कॾहिं खां थियो? शाइरी मां शुरू खां ई कंदो हुउसि। मूंखे जॾहिं शाइरी जी ख़बर बि न हूंदी तॾहिं बि मां कंदो हुउसि। 2 गाना हिते केतियनि जा बि ते बि हलंदड़ आहिनि, कशिश ते बि, थो विसारणु चाहियां विसरे ई नथो, बेदर्द दिलि मां निकिरे ई नथो, वाजी चाढ़ण जो ॻायल आहे। हिकिड़े प्रोग्राम में हुनखे लाइव बि वरितो होसीं, न्यू ईयर हो या कोई ईद जो प्रोग्राम हुयो। त शाइरी मां काफ़ी लिखी आहे, मज़ाया बि, सीरियस बि। पोइ जंहिं महिल मूड थींदो आहे पेन पनो खणंदो आहियां, लिखी रखंदो आहियां। हाणे इहो बि जेको आहे, थो विसारणु चाहियां विसरे ई नथो, बेदर्द दिलि मां निकिरे ई नथो, त इहो मूं वटि वाजी चाढ़ण जेको प्रोग्राम हो केटीएन ते, ऐं कंहिं मूंखे चयो त हीअ दोस्त आहे, महिमान आहे, हिनखे रहायो। मां उते रहायो पंहिंजे कमरे में। हू मां राति जो लिखी आई टेबल ते रखी, मां सुतो पियो हुउसि, हमारा आगे जाॻियो सिंगर, हुनखे पढ़ी करे धुनूं ठाहे तयारु करे ऐं ॻाइणु शुरू लॻो पियो हुजे। मूंखे जाग थी, अरे इहो त राति लिखियो, मूं धुन बि ठाहे ॾिनी। मां रफ़ पने ते ठाहियो, मां इहो फेर करे हिकिड़ो पनो मूंखे ॾे, चयईं मूंखे ॾियो त मां ॻायां। भली ॻायो, पोइ ॻायईं, वरी हिते हलंदो बि आहे। ज़बरदस्त, हिन ॻाल्हि खे बि कंटिन्यू कयो थो। हलाओ, अस्सलाम वालेकुम। वरी कॉल ड्रॉप थी वई, छा आहे अॼु नेटवर्क जो मसलो आहे, कुझु आहे शायदि, कॉल्स अचनि थियूं ड्रॉप थी वञनि। अच्छा सर, त हाणे कोई नओं गानो बि त लिखो न? उहे लिखिया आहिनि, अञा कंहिं फनकार खे ॾिना कोन्हनि खे। हा, लिखिया आहिनि, मां मज़ा बि, इहो बि जमल वक़्तु न, पर हाणे मोबाइल वरी जो आई आहे त वरी लिखणु पण घटिजी वियो आहे। मोबाइल ते घणो मोबाइल फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे। अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां फ़ाइदो आहे त तव्हां पंहिंजे प्यारनि सां कॉन्टेक्ट में रही सघो था, पर नुक़सान ॾिसो, फ़ाइदो नुक़सान हर शइ पंहिंजे हथ में हूंदी आहे, त असां हुनखे इस्तेमालु कहिड़े तरीक़े सां था कयूं, इहा ॻाल्हि बि आहे। पर मिसयूज़ घणो आहे। ईअं त हर शइ जो मिसयूज़ थींदो आहे। काफ़ी शयूं आहिनि जेको असांजे मुआशिरे में, ॿियनि मुल्कनि में, ॿिए मुआशिरे में सुठे तरीक़े सां उन्हनि जो इस्तेमालु थींदो आहे, असां वटि मिसयूज़ थिए थो। बिल्कुलु, हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, ख़ुश आहियो थी किरन? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? अलीगुल भट्टी भाउ, मां तव्हांखे ॾिसो यादि कयो अॼु। आदि बस तव्हांजी महिरबानी आहे।
एॾी ख़ुशी थींदी आहे जब तव्हां मूंखे नाले सां सुञाणे वेंदा हो यकीन सां ईअं लॻंदो आहे जीअं मुंहिंजी सॻी भेण करे थी बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थींदी आहे। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? भाभी ठीकु आहे? ॿार ठीकु आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं ॾाढो अॼु साईं जन जेको आहे सो ॾाढो पहिरियों तव्हांजे प्रोग्राम आया ॻाल्हायो मां त अॼु साईं जन ॾाढो भलो ॻाल्हाइनि पिया थी किरण। ऐं थोरो इहो जेको हे राणीपुर वारो केस थियो आहे इन जे बारे में पहिरियों थोरो ॻाल्हाइण चाहियां थो। जी 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 अभी सिर्फ़ु पीअण ऐं वॾेरनि खे न आहिनि, असां उन माउ पीउ खे बि सज़ा ॾियूं, उन्हनि खे कुझु कड़वो चवनि जेके नंढड़ियूं नियाणियूं पराए घर फिटी करे था अचनि किरण। जी जी उन्हनि खे बि जेको आहे सो अलाह हिदायत ॾिए पंहिंजी ज़ात जहिड़ी शइ माण्हू घर खां ॿाहिरि न कढनि, अहिड़ो प्यारो औलाद माण्हू ॿियनि खे ॾेई थो अचे पोइ अची या वरी पहिरियों हुननि खे ख़बर न हूंदी आहे ॾुखी आहे या सुखी आहे। एन टाइम ते जंहिंमहिल हिन दुनिया में हली वई पोइ हिननि खे हथ मलण जी यादि पहिरियों ई पंहिंजी छोकिरी कढी वठी चवंदा ज़िंदगी बची न वञे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। छो त कंहिंजी ज़िंदगी बचाइण ज़रूरी आहे। ऐं अदा ॼण ॻाल्हि कई पिनण जी त अदी ऐं किरण हिकिड़ो वाकियो ॿुधायां थो। तव्हांजी भाभी मूंसां गॾु हुई, असां मोरे मौज चऊं पिया त मूं हिकिड़ी फ़कीरियानी खे 10 रुपया ॾेई छॾिया जी जी ऐं एतिरा पोयों पिया टुटी पिया, पोयों मुंहिंजी खमीस फाड़े छॾियो छिके छिके अदी ऐं वेन मां लही उन्हनि खे गारियूं ऐं गुजा ॾियणु शुरू करे मुंहिंजो मार ख़ुदा जी पियो मूंखां कहिड़ी ग़लती थी हुई मूं तव्हांखे खयात ॾिनी। अल्लाहु अकबर। अहिड़ी हालत आहे हिकिड़े केॾे थो चऊं ॿियनि खे ॿुधाए थो पोइ लाइन में अची था वञनि। तो अल्लाह ख़ुशि रखे तव्हांजो किरण। ॾाढो बहितरीन प्रोग्राम भेण ऐं ॾाढो सुठो तव्हांखे वॾी महिरबानी लॻो भाभी तव्हांजी हींअर तव्हांजी तारीफ़ करे भई किरण सफ़ा सनड़ी थी वई आहे ऐं समाट थी वई आहे। मां पियो कोई इलाज कयां मां किरण कहिड़ी मतलब लगा दी ना सनड़ी ॾाढी प्यारी थी लॻी ॾाढी भेण। थैंक यू। असल में इहो मेहनत जो कमाल आहे भा। मेहनत कई आहे तुंहिंजी भाभी करे थी सॼी मिशन हलाए थी सिलाई करे बस इहा ई मेहनत करे पई। न न भाभी के भी मुझे सलाम, ॿारनि के प्यार ऐं प्रोग्राम में कॉल कंदा रहंदा कयो। तव्हां सभई असांजा रेगुलर कॉलर्स जेके आहियो न विसारे छॾियो अथव। भेण 2-3 ॾींहं तव्हांजे को सडन में मसलो असां कॉल कयूं था ते खातम को पुछो कॉल कटजी थी वञे। हाँ कुछ इशू हुयो मुझे ख्याल में लाइन में कुछ प्रॉब्लम हुयो कुछ टाइम लाए पर हाणे लाइन क्लियर थी वई। चक्कर मां कई आहे ते पछाड़ी चयो त भला अगर हाणे कटजी वई मां करे छॾींदोमांव। न तव्हां बहितरीन तव्हांजी टीम खे ऐं हमेशह दुआ ॾींदुमि मौला तव्हांजे पुट खे ऐं अभी वरी पोइ जलाल चांडे पुट खे या निगत नाज़ खे घुरायो भेण इहे आया ई न आहिनि कॾहिं चैनल भा। असां इन्हनि ॿिन्हिनि खे कॉन्टेक्ट करे करे थकिजी पिया आहियूं पर यकीन कयो हू ॿई चवनि था त असां वटि टाइम ई कोन्हे चैनल ते अचण लाइ। प्रॉब्लम इहो आहे हू पंहिंजनि ई फंक्शन्स में एॾा बिज़ी आहिनि। जी जी ॻाल्हायो। वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं। ऐं अॼु में तव्हां सां ॻाल्हायो अभी जे किरण जे ई ज़रिए त हाणे भला कोन था अचो कान ड्रामे शामे में का मसूरियत था किथे बिज़ी आहियो छा जा अचो था? इंशाल्लाह हिकिड़ो नओं प्रोजेक्ट केटीएन शुरू करे पई उनमें मुनफरिद किरदार में अचां पियो छाकाणि जो सूबेदार में घणो जो मशहूर थी वियुसि पोइ जिते सूबेदार जी खोट हुजे ड्रेस पंहिंजी न वॾेरे किरदार हाणे करे ॾेखारींदोसांव इंशाल्लाह। मूंखे सभु ऑफर कनि पिया वरी सूबेदार थी मूंखे मौक़ो मिले न ऐं तव्हां सां अगरि कॾहिं मुलाक़ात थी वञे त तव्हां जहिड़ो ई आहियां ऐं सुठो किरदार करे सघां थो अगरि भेण किरण चाहे त। अरे भाउ छो कोन, मोस्ट वेलकम। केटीएन जा दरवाजा खुलियल आहिनि तव्हांजे लाइ, तव्हां अचो। तव्हां मूंसां मिलंदो केॾी महिल मां ईंदुमि तव्हां यकीन सां मूंखे सुठो किरदार मूंखे ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हां असांजे स्टूडियो ईंदव मुंहिंजे शो में बि वेहंदव मूंखे ख़ुशी थींदी। मौला ख़ुशि रखंदी अलाह तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे बचनि खे ॾिसण वारनि खे जेके असांजा पुराणा कॉलर आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कयो वरी अचो मोटी अचो साॻियो रंजन प्रोग्राम आहे। ॾाढा यादि अचनि था अंसार खोसो नज़र मां जेको आहे सो अधी कंदी फोन हाला खाऊं जेको दुआ कंदी हैदराबाद खां आमना कंदी सब बिज़ी लॻा पिया आहिनि पंहिंजी दुनिया में। अभी ॾाढा यादि ईंदा आहिनि तव्हांजे ज़रिए उहे उन्हनि सां अहिड़ा रिश्ता जुड़जी विया जीअं कि सॻा भेण भाउ हुजो भेण। बिल्कुलु ईअं ई आहे। न इंशाल्लाह हाणे लाइन्स
सही थी वियूं आहिनि ऐं हाणे वरी सां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। ख़ुशि रखंदो भेण, वॾी महिरबानी भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ऐं थैंक यू अलीगुल भट्टी भाउ, जॾहिं बि कॉल कंदा आहियो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं भाभी तव्हां असांजो शो ॾिसी रहिया आहियो, अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, तव्हांजे बचड़नि खे बि ख़ुशि रखे। यकीन कयो तव्हां जेके बि असांजा रेगुलर कॉलर्स आहियो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाए करे, छो त तव्हां सभई आहियो त ही शो आहे, तव्हांजे लाइ ही शो खणी ईंदा आहियूं। ऐं जेके बि असांजा सोशल इशूज़ थी विया या पर्सनल इशूज़ थी विया, जेके बि शयूं असां शो में डिस्कस कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त तव्हां ताईं बाख़बर पहुचायूं उहा। ऐं हीअं न त असां का फेक न्यूज़ खणी अचूं, असां 100% ऑथेंटिक तव्हां ताईं न्यूज़ पहुचाईंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कंहिंखां का न्यूज़ मिस थी वेंदी आहे त असांजे प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि खे उहा ख़बर पइजी वेंदी आहे। त ईअं बि थींदो आहे त घणो करे त मूंखे अॼुकल्ह मुंहिंजे घर वारा चवंदा आहिनि त तूं इवनिंग शो घटि, तूं न्यूज़ शो घणो थी करे पई। न हुजे जे प्रोग्राम में त ॼाण हुजे न। हा, त मां चवंदी आहियां भई असांजो जेको शो आहे उहो सोशल एक्टिविटीज़ ते बेस्ड आहे। असां वटि हर मतिलबु इन ते इशू ते ॻाल्हायो वेंदो आहे। ऐं मूंखे सिर्फ़ु मां इन शइ ते ख़ुशि थींदी आहियां त अलाह साईं असांजे ऑनर्स खे सिहत ज़िंदगी अता करे। हिना मैडम ॾाढी कोऑपरेटिव आहे, अतर साहब ॾाढा कोऑपरेटिव आहिनि ऐं उन्हनि जी ई वजह सां अॼु असां हिते वेठल आहियूं। ऐं उन्हनि जी तरफ़ां असांखे जेका हिकिड़ी अथॉरिटी मिलियल आहे ॻाल्हाइण जी ऐं हर शइ तव्हां ताईं पहुचाइण जी हिकिड़ी जेका असांखे ज़िमेदारी आहे। सो थैंक यू सो मच मैम, थैंक यू सो मच अतर साहब, तव्हां सभिनीनि जे करे जेको आहे असां ॾाढो मतिलबु प्राउड फील कंदा आहियूं। हिते कॉल वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो अदा पाण में कचेरी पोइ कजो। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। हेलो हेलो जी फरमान फरमान भाउ, तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई, तव्हां असांजे प्रोग्राम में वरी शामिल थी सघो था कॉल करे। अच्छा, त मां चाहींदसि तव्हां थोरी असांखे शाइरी बि ॿुधायो, यादि आहे? कहिड़ी मज़ा सीरियस? ॿई। मज़ा शाइरी त मां पुराणे ज़माने में हिकिड़ी लिखी, शायदि हिते बि मां कई दफ़ा ॿुधाए चुको आहियां, पर उनजी बार बार फरमाइश थींदी आहे। अच्छा, मां शायदि न ॿुधी हुजे, मां ॿुधणु चाहींदमि। ही ख़्यालनि जो टकराव आहे। ख़्यालनि में कोई ख़्यालु ॾेई वियो आहे, कुकड़ खसे मूंखे दाल ॾेई वियो आहे। रख ते वरितमि लाले खां कपिड़ो, रख ते वरितमि लाले खां कपिड़ो, टाकियो खसे हीरोइनी हिकु वाल ॾेई वियो आहे। ख़्यालनि में कोई ख़्यालु ॾेई वियो आहे, कुकड़ खसे मूंखे दाल ॾेई वियो आहे। साइकी पियो आहियां हुनखे ॻोल्हे ॻोल्हे, साइकी पियो आहियां हुनखे ॻोल्हे ॻोल्हे, साइकी पियो आहियां हुनखे ॻोल्हे ॻोल्हे, न ॿुधाई विसरी वियो आहे। साइकी पियो आहियां हुनखे ॻोल्हे ॻोल्हे, न ॿुधाई शहर मुंहिंजो पंहिंजा सभु हवाल ॾेई वियो आहे। ख़्यालनि में कोई ख़्यालु ॾेई वियो आहे, कुकड़ खसे मूंखे दाल ॾेई वियो आहे। त अॼु मूंखे ख़बर कान्हे त को वरी पुराणा बाब खुलंदा त मां को तयारी करे मूंखे ख़बर अॼु ई पई न इत्तफ़ाक़ सां, हालांकि तव्हां माशाल्लाह इलाही दफ़ा तव्हां सां कचेरी थी आहे, पर इहो हिकिड़ो तव्हांजो अंदाज़ आहे शेरो शाइरी जो, इन जे बारे में मूंखे अॼु ख़बर पई आहे। हा, ॿियो आहे त गुलबेदन ऐं रेवड़ियुनि खे बेकार छो था सम्झो, गुलबेदन ऐं रेवड़ियुनि खे बेकार छो था सम्झो, हरू भरू मूंखे बि मशकिरो यार छो था सम्झो। इश्क तोड़े फिश्क मूं घणा थाबा खाधा, इश्क तोड़े फिश्क मूं घणा थाबा खाधा, पाण वणाइण ख़ातिर अगठ जा वॾा झाबा पाता। कंहिं ज़माने में इहो रवाजु हूंदो, अगठ जा वॾा झाबा पाता, 4 चंबा लॻा चौक ते, 4 चंबा लॻा चौक ते, इन खे मार छो था सम्झो। हरू भरू मूंखे बि मशकिरो यार छो था सम्झो, गुलबेदन ऐं रेवड़ियुनि खे बेकार छो था सम्झो। वाह वाह, इहा त थी कॉमेडी शाइरी। हाणे थोड़ी सीरियस वारी। हिकु घड़ी आई, हिकु घड़ी आई मूंखे घाए वई आहे, हिकु घड़ी आई मूंखे घाए वई आहे,
हाणे मूंखां विसरियो हलो ख़ैर कोई मसलो हिकु कोन्हे। घड़ी आई मूंखे घाए वई आहे, हिकु घड़ी आई घाए वई आहे, मुंहिंजे नेणनि खे बरगलाए वई आहे। सांवरी यर केॾी सुहिणी हुई, जलवे सां मूंखे जलाए वई आहे। वाह वाह, इहा त रोमांटिक थी वई। वाह इहा लतीफ़ यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, पोइ उते संगत हूंदी, पोइ उन में किथे मज़ा मुशाइरो थींदो। पहिरियों पहिरियों मां उते ख़बरूं पढ़ंदो हुउसि, मज़ा जा ख़बरूं पढ़ंदो हुउसि। मज़ा जा ख़बरुनि खां जॾहिं तंग थी आयुसि ऐं त पोइ वरी मां चयो अञा का नई शइ कयां। पोइ इहा मज़ा या शाइरी शुरू कयमि। मज़ा या शाइरी जो नालो ॾिनमि छेक शाइरी। अच्छा। ऐं छेक शाइरी हिकिड़ो ठेठ सिंधी लफ़्ज़ आहे। हा हा। त साईं उस्ताद बुखारी साहब ऐं मरहूम तनवीर अब्बासी साहब जी जी। ऐं असांजी सिंध जी पूरी क्रीम जेके हिन दुनिया में आहिनि, कुझु आहिनि पर घणा वीचारा हीअ दुनिया छॾे चुका आहिनि, वॾा वॾा नाले वारा शाइर आहे। उस्ताद बुखारी सां शाम रखियल हुई, सो उते चयूं त हाणे ख़बरुनि जो टाइम थियो आहे, रांझनि चांग अचे थो ख़बरूं ॿुधाईंदो। मां चयो न बाबा न, ताड़ियूं वॻियूं मूंखे माण्हू पसंदि कंदा हुआ ॾाढो। त मां चयो न अॼु ख़बरूं न थींदियूं। चई बाबा तो ख़बर लाइ घुरायो आहे, ख़बरूं न थींदियूं। मां चयो अॼु ख़बरूं न थींदियूं, हीअ सभु नाले वारा शाइर वेठा आहिनि, अॼु मां हिते नई सिन्फ़ छेक शाइरी ॿुधाईंदुसि। वाह वाह। हाणे सभिनी शाइरनि चयो त इहा सिन्फ़ आहे कहिड़ी सही, जेको असां अॼु ॾींहुं ताईं न ॿुधी आहे न सुणी आहे। त पोइ तनवीर अब्बासी साहिबु उस्ताद बुखारी साहिब खे चयो त साईं इहा छा छेक शाइरी आहे, कहिड़ी सिन्फ़ आहे? चई इहा छेक माना छुड़वाग बेलगाम, छोकिरे खे ॿुधिजो त छा थो चए। सही। पोइ मां उते हुअसि पहिरियों दफ़ो एॾे वॾे लेवल ते मूं पढ़ी ॿुधाई। उते इनायत बलो साहब मरहूम मौजूदु हुया, स्टेशन डायरेक्टर आहे हैदराबाद जा, ऐं कौसर बुरड़ो साहब अञा ताईं आहिनि, असांजा महिरबान आहिनि। पोइ उन्हनि इहा शइ ॿुधी। पोइ हुननि चयो यार तुंहिंजूं ख़बरूं, तुंहिंजी मज़ाया शाइरी इहा त क्लास जी आहे, इन खे महफ़ूज़ छो न कजे। सही। तव्हांजी मर्ज़ी आहे। तॾहिं चैनल घटि आहे ऐं रेडियो जो तमामु वॾो आला मक़ाम हो। रेडियो ते पास वठी अंदरि वञण बि वॾी ॻाल्हि हूंदो हो। पोइ इनायत बलो साहब मूंखे चयो त तव्हां अचो असां वटि हैदराबाद, पोइ तव्हांजूं इहे ॿई शयूं असां रिकॉर्ड था कयूं, इहो रिकॉर्ड जो हिसो था बणायूं। ऐं इन फील्ड में थोरा माण्हू आहिनि। उस्ताद बुखारी खे मुंहिंजी मज़ा शाइरी ॾाढी वणंदी। अॼु जेकर तव्हां मूंखे फ़ोन करे चयो आहे, मूंखे ख़बर न हुई त मौज़ू कहिड़ो आहे प्रोग्राम जो, त मां तयारी करे अचां हा। ऐं मूंखे इहा बि ख़बर कान हुई त रशीअ करे ॿियो असांजी गेस्ट, मां हींअर डिस्क्लोज़ करणु चाहींदसि, आगा राफ़े असांजो गेस्ट हुयूं, पर ट्रैफिक में फाथल आहिनि। हाणे त ऑलमोस्ट शो जो बि टाइम ख़तमु थियण वारो आहे, न पहुची सघियूं आहिनि, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम। अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, चाचा तनवीर अब्बासी सां मिली करे तव्हांखे कीअं लॻो हुयो? तनवीर अब्बासी साहब तमामु अज़ीम शख़्सियत हो। तव्हांखे ख़बर आहे भई केरु हुआ मुंहिंजा? न, तव्हांखे नाहे ख़बर? न, सॼी दुनिया खे ख़बर आहे सर, तव्हांखे नाहे ख़बर? मुंहिंजा सॻा चाचा हुआ। माशाल्लाह माशाल्लाह। एॾा असां इन पुल खां क्रॉस कंदा हुआसीं, हेॾां तनवीर साहब जो घरु हूंदो हो। पोइ मां ऐं मुंहिंजो सालो गफ़ूर चांग साहब, उहो रेडियो जो हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं रहियो आहे। त गफ़ूर साहब जी हुन सां तमामु घणी लॻंदी तनवीर साहब सां, छो जो हू ख़ैरपुर में रहंदा, मां त ईंदो हुउसि कॾहिं कॾहिं घुमणु फिरणु। खाकी शाहजी पुल जे भरिसां। खाकी शाहजी पुल। पोइ तनवीर अब्बासी साहब वटि वञी वेहंदा हुआसीं। पोइ सदाईं चवंदो, पहिरें दफ़े जॾहिं वञी मिलियासीं, चई गफ़ूर चांग मां भुलिजां थो या हीअ छेक शाइरी वारो शाइर आहे? चई इन करे फासाए अॼु वठी आयो आहे न तव्हां वटि। चई अदा हाणे कचहरी पोइ थींदी, चांहि ठहे थी, हाणे उहा ई साॻी शइ मूंखे ॿुधा। तंहिं महिल वरी यादगिरी बि जाम हूंदी, या ताज़ा पना चांहि ॾाढी पीअंदा हुया। हा, चांहि तमामु घणी चांहि अचे थी, ओसि ताईं मज़ा शाइरी मूंखे ॿुधायो। ॾाढी चांहि पीअंदा हुया। असल में मुंहिंजो बि बैकग्राउंड अदबी आहे। मुंहिंजा मतिलबु ॿ चाचा, चाचा तनवीर अब्बासी मरहूम ऐं चाचा अल्ताफ़ अब्बासी मरहूम, जेके ॿई हिन दुनिया में न आहिनि, पर ॿिन्ही जो शाइरी सां तमामु घणो इश्क़ु हुयो, सिंध सां स्पेशली तमामु घणो इश्क़ु हुयो, उहो असांखे बि आहे। पर मुंहिंजो बाबा बैंकर हुयो, मुंहिंजे बाबा खे शेरो शाइरी सां शौक़ु हुयो, पर पढ़ण जी हद ताईं। बाक़ी ईअं शेरो शाइरी जो बाबा खे शौक़ु न हूंदो हुयो। हा, कॾहिं काई शइ ज़हन में अची वेंदी बाबा जी, त उहो लिखी वठंदा हुआ।
बाक़ी ईअं कॾहिं बाबा शेरो शाइरी न कई। बाक़ी इहो आहे त चाचा खे तमामु घणो इश्क़ु हूंदो हुयो। अॼु बि उन्हनि जे हवाले सां प्रोग्राम्स थींदा आहिनि, शेरो शाइरी जा प्रोग्राम्स थींदा आहिनि, अॼु बि उन्हनि खे यादि कयो वेंदो आहे। पर चाचा मूंखे अॼु ॾींहं ताईं इन्हनि जी ॻाल्हि इहा यादि आहे त चाचा जेको आहे असांखे स्पेशली जेके दड़का ॾींदा हुया न, असांजी नंढे हूंदे जेका सिंधी असां जेका थोरी ग़लति ॻाल्हाईंदा हुआसीं न, उन ते ॾाढा दड़का मिलंदा हुया। त उहो शाइर सां गॾु भला इंसान बि हुया। तॾहिं तव्हां बि हिते खैरपुर वारे घर में रहंदा हुआ? बिल्कुलु उते ई हूंदा हुआसीं। तव्हां में बि मूंखे नंढे हूंदे ॾिठो बि हुजे, थी सघे थो। तॾहिं जेकॾहिं मां चाचा वारनि जे घर जे बिल्कुलु भरिसां ई असांजो घर हूंदो हुयो। उन टाइम अबू जी पोस्टिंग खैरपुर में ई हुई। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। त चाचा घर में घर ई हूंदो हुयो, ईंदा वेंदा रहंदा हुआसीं। इहो घर जेको आहे तनवीर अब्बासी साहब जो वॾो अदबी घर रहियो आहे। हिते मुख्तियार मलक साहब, मीर सोबदार सईद, ॿिया काफ़ी खैरपुर जा, उमेद खैरपुरी साहब, उहे ही दुनिया छॾे चुका आहिनि। ॿिया काफ़ी नाला आहिनि जेके मूंखे हींअर मां भुलिजी वञा त उहे यादगिरियूं आहिनि। त इन घर में उहे मुशाइरो थींदो, कचेरी थींदी, महफ़िल थींदी, को काॾों छा वठी ईंदो, को काॾों छा वठी ईंदो, सभु अची टेबल ते गॾु कंदा, पोइ उते कचेरियूं थींदियूं, उते खाइण पीअण थींदो। वरी चांहि मथां चांहि तनवीर अब्बासी साहब जी पई ईंदी, चांहि ॾाढी पीअंदा हुया माशाल्लाह, चांहि ॾाढी पीअंदा हुया। ऐं चांहि उहो माना विथी न ॾींदो। वरी जेकर मूड अची वियो त उते पोइ पनो नथो लभे, पोइ सिगरेटनि जो जेको पनो आहे, पाठो आहे, उन पाठे ते बि हाली लिखी छॾिबो, चौसठो लिखियऊं, गज़ल लिखियऊं, ऐं जेको बि लिखियऊं पोइ खणी फेर कबो। बहितरीन शाइरी, गज़ल्स बि चाचा जा तव्हां खणी ॾिसो न, बहितरीन गज़ल्स, बहितरीन गज़ल्स, तमामु प्यारो मिठो माण्हू हूंदो, बहितरीन हूंदा हुआ वाकई। इन में को शक कोन्हे को। इहे कुझु अहिड़ा ज़िंदगी में असांजे इंसान हूंदा आहिनि जेके हमेशह यादि रहंदा आहिनि। ऐं मूंखे उहो ॾींहुं अॼु ॾींहं ताईं यादि आहे जॾहिं चाचा तनवीर अब्बासी जा अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूशन जेके हर साल थींदा आहिनि, ऐं जॾहिं मूंखे उहो अवॉर्ड मिलियो हुयो त मूंखे ख़ुशी पंहिंजी जाइ ते थी हुई, पर मूंखे ॾुखु इन ॻाल्हि जो थियो हुयो त अॼु जेकॾहिं चाचा पाण ज़िंदा हुजनि हा त उन्हनि जे हथ सां मूंखे इहो अवॉर्ड मिले हा त शायदि मूंखे वधीक ख़ुशी थिए हा। पर उहो अवॉर्ड अॼु बि मां संभाले रखियो आहे पाण वटि। उहे हिकिड़ी यादूं आहिनि, नंढपण जूं यादूं आहिनि, उहे हर इंसान सां गॾु हूंदियूं आहिनि। तव्हां इहो ॿुधायो त इहो शौक़ु जेको तव्हांजो हुयो शेरो शाइरी जो, त तव्हांजे घर वारनि खे ख़बर हुई? मुंहिंजे घर वारनि खे ख़बर हुई त राति जो जाॻे थो, पेन पनो अथसि, शेरो शाइरी करे थो, शेरो शाइरी करे थो। मां उहे शयूं एतिरियूं लिखियूं आहिनि जेके घणियूं त मां गॾु करे रखियूं आहिनि। वरी ॿियो दफ़ो मूंखे टाइम ई कोन्हे मिलियो जो उन्हनि खे संभाले वरी कढी वठां। जेके शयूं मुंहिंजियूं ज़ाहिर थियूं, मशहूरु थियूं, उहे त मिसाल हींअर खोड़ मुंहिंजी शाइरी आहे। दोस्त यार ॾींदा आहिनि यूनिस यार ज़माने जा, यार तूं हीअ शइ ॾाढो पढ़ंदे, हीअ शइ तुंहिंजी वाह जो हूंदी हुई। ऐं खोड़ माण्हुनि त वरी मुंहिंजी शाइरीअ में पंहिंजा नाला हणी, ऐं उहो रेडियो ते बि हिकिड़े हमरा ॻाल्हाए छॾियो। मां हुनजो नालो खणी हुनखे शर्मसार नथो करणु चाहियां। मुंहिंजो गज़ल पंहिंजो सिर्फ़ु नालो, मां राज़ रांझन तख़ल्लुस हूंदो, राज़ हूंदो, रांझन मुंहिंजो नालो आहे, या राज़ इस्तेमालु कंदोसि या रांझन इस्तेमालु कंदोसि। उतो मूं वारो नालो कट करे पंहिंजो हणी रिकॉर्ड बि कराए छॾियो। मां उहो पनो खणी ऐं पंहिंजो रेडियो पाकिस्तान ते आयुसि ऐं दोस्तनि खे ॾेखारियुमि, वाह हीअ शइ मुंहिंजी लिखियलु आहे, मुंहिंजा हथ अखर, ऐं हीअ शइ तव्हां रिकॉर्ड करे छॾी आहे। ऐं हाणे छा थींदो त इहे खोड़ शाइरनि सां जुठूं थियूं आहिनि। हिकिड़ी जुठ तोसां बि सही, हाणे बसि माठि कर। वरी जे मज़ाया ख़बरूं कयुमि त मज़ाया ख़बरूं बि लाड़काणे जे हिकिड़ो दोस्त, तॾहिं केस्टनि जो ज़मानो घणो हूंदो, पोइ मज़ाया केस्टूं कढंदो, पोइ उहे मुंहिंजूं मज़ाया ख़बरूं उहे चोरी थियूं रेडियो पाकिस्तान खैरपुर तां चोरी थी वियूं। माना जेके स्क्रिप्ट हुई मुंहिंजी उहा लिखियल ई चोरी थी वई। पोइ वरी ईद मथां आई त उहे जंहिं हमरा वरी उहे ख़बरूं पढ़ियूं, पोइ मूंखे ख़बर पई इहो चोर जेको सो फिलाणो आहे, उनजो तालुक़ु लाड़काणे सां हो। ऐं पोइ वरी दोस्तनि सां, गुलामबाज़ बंबरे साहिब सां या ॿिया बि दोस्त काफ़ी हुया, गफ़ूर चांग साहिब सां, हिननि सां मशवरो कयो। मां चयो हाणे छा कजे? त हुननि चयो त बाबा हिनखे कानूनी नोटिस सुम्हाण, त बाबा हिन तुंहिंजी शइ छो या बग़ैर इजाज़त जे कैसेट में ॾिनी आहे। पोइ मां हिनखे कानूनी नोटिस सुम्हाणियो। पोइ उहो वरी सीड़जी आयो। हुन चयो हाणे मूंखे माफ़ी ॾियो, मां प्रोफेशनल माण्हू आहियां, मुंहिंजे बचनि जी रोज़ी आहे ऐं मुंहिंजी ग़लती आहे, मां तव्हांखां इजाज़त वठां। मां चयो हाणे इहा साॻी शइ मां खणी आयुसि, ठाहींदो बि मां पाण हुयुसि,
उहे मज़ा ख़बरूं पाण ठाहे ईंदुसि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अच्छा। जेके हफ़्ते ते रिकॉर्ड कंदा पहिरियों हैदराबाद खां हलियूं पोइ वरी सिकंदर बलोच साहब जॾहिं ख़ैरपुर आया त हुन चयो हफ़्तेवार कयो हिनखे पोइ हफ़्तेवार हर हफ़्ते नयूं मज़ा ख़बरूं किथां आया पर काफ़ी 2-3 महीना मां इन सिलसिले खे हलायो पोइ वरी चयो मां सिकंदर बलोच साहब बि वरी इतफ़ाक़ सां उतां ट्रांसफर थी विया ऐं अलाह साईं हुननि खे जन्नत नसीब करे उहे हिन दुनिया में न आहिनि पर इहे अहिड़ा माण्हू मिलिया इनायत बलोच साहब मूंखे चयो चई टीवी ते ईंदे मां चयो साईं रेडियो ते आयो आहियां टीवी ते छो कोन ईंदुसि कार्ड ॾिनई पंहिंजो हिते PTV ते मरहूम अब्दुल करीम बलोच साहब जन हुया उन ॾिनई त ही नौजवान अचे थो वॾो टैलेंट अथसि ऐं हिन जे टैलेंट मां फ़ाइदो वठो तव्हांजो पंहिंजो इनायत बलोच ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू सो मच सर ऐं तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो तव्हां सां कचेरी कईसीं अॼु इलाही कचेरी कईसीं मज़ो आयो ॾाढो इलाही शयुनि ते डिस्कस बि कयोसीं वेंदे वेंदे कोई मैसेज ॾियणु चाहींदव मैसेज इहो आहे सभिनी खे हथ ॿधी त हीउ जेको महांगाई जो दौरु आहे ऐं इन में ग़रीब जो वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे इन ॾुख जी घड़ीअ ते जे कंहिं पाड़े वारे ॿार खे जुती न आहे त जेको हुननि खां पुॼी सघे थो जुती वठी ॾियनि कपिड़ा वठी ॾियनि जीअं हुनखे इहो अहसासु न थिए त मां को ग़रीब आहियां ऐं हीअ अमीर आहिनि उन्हनि जी पाड़े वारनि जी मदद करे मां हाणे काफ़ी ॾींहंनि खां पोइ ॻोठु वियुसि उते ॻोठ जा माण्हू वरी मूंसां मिलणु आया हुननि जेके पंहिंजा दास्तान ॿुधाया छाकाणि जो हिन दफ़े बारिश हिन दफ़े बि नुक़सानु कयो आहे ऐं अॻे दफ़े बि असांजा फ़सुलु तबाह थी अॻे साल बि त कंहिंजो फ़सुलु ख़राबु थी वियो कंहिंजे घर में बीमारी हुई ऐं सौदो घर में कोन हो काफ़ी अहिड़े टाइप जा माण्हू मूंखे इलाही मिलिया पोइ जेको मूंखां पुॼी सघियो मां एॾो वॾो अमीर न आहियां पर हुननि जी मां मदद कई मां माण्हुनि खे बि गुज़ारिश कंदुसि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे कम से कम ॿियो न सही पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु कनि ऐं ओड़े पाड़े जे ग़रीब जी मदद कनि बेशक हक़ीक़त ॻाल्हि आहे थैंक यू सो मच सर ऐं इहो इंसानी फ़र्ज़ बि आहे ऐं इन जो पुछाणो सभिनि खां पहिरियां थींदो असांखां हर शइ जो पुछाणो आहे पर इन शइ जो जेको पुछाणो आहे सभिनि खां पहिरियां थींदो त तुंहिंजे पाड़े में जेको फलाणो माण्हू राति बुखियो सुतो तो उन जो ख़्यालु छो न कयो सो बराए महिरबानी पंहिंजी आख़िरत जेकॾहिं संवारणी आहे त इंसानी ख़िदमत कयो ऐं उन खां गॾु गॾु पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी जहिड़े जन्नत ठाहियो इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसिताईं पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़